नासरीन वॾो वज़ीर मुराद अली शाह जैकोबाद जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते पहुची वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे अब्बास गुल मस्तोई। जी अब्बास, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, जैकोबाद वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जैकोबाद पहुची टेंट सिटी जो दौरो कयो ऐं बरसात में जेके मुतासिर माण्हू अची वेठा आहिनि टेंटनि में उन जो जाइज़ो बि वरितो ऐं उन खां तफ़सील बि वरिता। डिप्टी कमिश्नर जैकोबाद मोहम्मद यूसुफ शेख ऐं रेन एमरजेंसी जो जेको फोकल पर्सन आहे मीर एजाज़ हुसैन खान ज़करानी उन वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी। बाद में वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में बरसात मुतासिरनि सां खेमा बस्ती में अची मिली रहियो आहियां। हुन चयो त जैकोबाद मां मुतासिरनि सां मिलण आयो आहियां, कंहिं बि MLA MP खे न ॿुधायो। हुन चयो त पीपल्स पार्टी में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। सिंध में 1100 मिलीमीटर बरसाति पई। बरसाति जो पाणी पूरे सिंध जो मसइलो आहे। बलोचिस्तान खां पाणी अची रहियो आहे। मां बलोचिस्तान जे पाणी जो जाइज़ो वठण वञी रहियो आहियां। हुन वधीक चयो त इरिगेशन जो वज़ीर बि गॾु आहे ऐं पाणी मंछर में पवण खां पोइ समुंड में वेंदो। हिन वक़्तु 14 फुट पाणी जेको आहे उते मंछर में मौजूदु आहे, जंहिं सबबु जेको आहे त हितां पाणी जेको आहे उहो घटि निकाल थी रहियो आहे। वॾे वज़ीर वधीक चयो त बरसाति अल्लाह ताला जे तरफ़ खां आज़माइश आहे। जैकोबाद पहुचण जो जेको ख़ासि मुंहिंजो मक़सदु आहे उहो पाणी जो जल्द निकाल करणु आहे। जीअं चांवरनि जो जेको सारियुनि जो जेको फसल आहे उहो त तबाह थी वियो आहे, जीअं कणिक जो जेको फसल आहे उहो थी सघे ऐं हारी ऐं ज़मीनदार जेके आहिनि उहे कणिक जो फसल करे सघनि ऐं उन्हनि जी तकलीफ़ ख़तम थी सघे। जी अब्बास, तव्हांजी महिरबानी।